दोस्तों अस्सलाम वालेकुम, या अली पदद, नमस्ते, सत श्री अकाल। जिए लतीफ़, जिए कलंदर, जय झूलेलाल, हक़ मौजूद। आऊं या तव्हांजो ऐं तव्हांजी सक़ाफ़त जो ख़ादिम नूर मेमन हलाई। अॼु हिकिड़ी नंढी ॻाल्हि तव्हां सां शेयर करणी हुई। इंतिहाई नंढी ॻाल्हि आहे ऐं सिंधी माण्हूअ जे लाइ हिकिड़ी नंढी ख़ुशख़बरी आहे। उहा तव्हांजे लाइ अॼु खणी आयो आहियां। मूंखे यकीन आहे त तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी। दुनिया जो वॾे में वॾी अजरक, अचो त हुनजो दीदार कयूं, तव्हांखे बि ॾेखारियूं। तव्हां बि ॾिसो त असां दुनिया जो वॾे में वॾो जेको अजरक ठाहियो आहे उहो असां कीअं ठाहियो आहे। हिन अजरक जी आख़िरी मरहले में कमु हले पियो थो ऐं असां चाहियूं था त इन ॻाल्हि खे सॼी दुनिया ॾिसे त हीअ जेका असांजी सक़ाफ़त आहे, हीअ दुनिया जी वॾे में वॾी अजरक हूंदी। रोड क्रॉस करिणो आहे ऐं उन खां सवाइ कमु बि कोन थींदो। ॿी हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। हिन सॼे कार व्यवहार में हीअ जेका नंढी शइ असां ठाही आहे उन में हिकिड़े वॾे माण्हू जो किरदारु आहे। पाण धरती टीवीअ जा MD आहिनि, बिल्कुलु MD आहिनि। पाण अज़हर सुहाग मुंहिंजो ईअं सम्झो त वॾो भाउ आहे, जंहिंजो आइडिया आहे, जंहिंजी सपोर्ट आहे, जंहिंजो सभु कुझु आहे, उन जे करे सभु मुमकिन थी सघियो आहे। वॾी महिरबानी दोस्तो, बाक़ी कचहरी वरी पोइ।